सिंध ऑनलाइन स्कूल मज़मून साइंस क्लास 8 बाब पहिरियों सबक 6 चकरदार तंती सिरिश्तो पेरिफेरियल नर्वस सिस्टम। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां चकरदार तंती सिरिश्ते जे बारे में यानी पेरिफेरल नर्वस सिस्टम जे बारे में ॼाण हासिल कंदासीं ऐं ॾिसंदासीं त उहो कीअं अमल कंदो आहे, किथे हूंदो आहे ऐं छा कंदो आहे। ॿारो छाकाणि त हीउ सबक पेरिफेरल नर्वस सिस्टम जे बारे में आहे ऐं जेकॾहिं असां सभिनी खां पहिरीं इहो ॾिसंदासीं त पेरिफेरल छा आहे। पेरिफेरल लातीनी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे ऐं उहो निकितल आहे लफ़्ज़ पेरीफेरी मां, जंहिंजो मतिलबु आहे चौधारी चौगिर्द। जेकॾहिं असां ॾिसूं हिकिड़ो चौकुंडो सां को तस्वीर आहे या शिकिल आहे, उन चौकुंडे जे अंदरि मर्कज़ आहे। उन मर्कज़ जो असरु सम्झो त आहे कंहिं ख़ासि हद ताईं। त इन हद खां ॿाहिरि जेका शइ हूंदी, जेका एरिया हूंदो या जेको इलाइक़ो हूंदो, उन असां पेरीफेरी चवंदासीं, जंहिंखे सिंधीअ में असां पसगिरदाई चई सघूं था। सो हीअ शिकिल जेका आहे उन मर्कज़ आहे। उन मर्कज़ जी जेका आहे उहा हद आहे ऐं उन हद जे ॿाहिरां जेको आहे शइ उहा पेरीफेरी आहे। जेकॾहिं असां मिसाल वठूं त जामशोरो फुलेली ऐं गिदू हैदराबाद जी पेरीफेरी आहिनि, हैदराबाद खां ॿाहिरि आहिनि, हैदराबाद जो हिसो कोन आहिनि, हैदराबाद खां ॿाहिरि आहिनि, पर हैदराबाद सां ॻंढियल आहिनि। जीअं हद सां ॻंढियल आहे ओड़ी उनजे करे उहे हैदराबाद जी पेरीफेरी आहिनि। अहिड़ी तरह जीअं असां कंप्यूटर टेक्नोलॉजी में ॾिसंदा आहियूं त असां वटि हिकिड़ो कंप्यूटर हूंदो आहे, उन सां गॾु असां अटैच कंदा आहियूं मॉनिटर, जॉयस्टिक, स्पीकर, एक्सटर्नल CD, हैंडहेल्ड डिवाइस, प्रिंटर, माउस, कीबोर्ड ऐं ॿियूं शयूं जेको आहे, इहे सभु जेके डिवाइसिस आहिनि उनखे असां पेरीफेरल डिवाइस चवंदा आहियूं, छो त हिन जो हिसो न आहिनि, जो अंदरि कोन्हनि, पर इन सां लाॻापियल आहिनि ऐं इन जे चौधारी आहिनि। अहिड़ी तरह असां सम्झियासीं पेरीफेरल जो छा मतिलबु आहे। चकरदार तंती सिरिश्तो यानी पेरीफेरल नर्वस सिस्टम, जंहिंखे असां PNS चवंदा आहियूं, मग़ज़ ऐं मग़ज़ जी ॾोरीअ खां सवाइ बाक़ी सॼे तंती सिरिश्ते खे पेरीफेरल नर्वस सिस्टम चवंदा आहिनि। यानी मग़ज़ ऐं मग़ज़ जी ॾोरीअ खे छॾे, हिनखे मग़ज़ खे ऐं मग़ज़ जी ॾोरीअ खे छॾे बाक़ी सॼो जेको सिरिश्तो आहे उहो पेरीफेरल आहे। सिंधी तर्जुमे में इहो चकरदार, दाइरेदार या किनारेदार खे चई सघिजे थो। जेकॾहिं असां तस्वीर में ॾिसूं त हीउ जेको पीले रंग सां ॾेखारियल आहे उहो आहे CNS यानी सेंट्रल नर्वस सिस्टम, मर्कज़ी तंती सिरिश्तो। असां पढ़ी चुका आहियूं पहिरीं, जंहिंमें दिमाग़ शामिल आहे ऐं स्पाइनल कार्ड मग़ज़ी ॾोरी शामिल आहे। पर उन खां अलावा जेको बि सिलसिलो आहे तंतुनि जो, उहो चकरदार तंती सिरिश्ते में यानी पेरीफेरल नर्वस सिस्टम में अचे थो। पेरीफेरल नर्वस सिस्टम यानी चकरदार तंती सिरिश्तो मर्कज़ी तंती सिरिश्ते खां बाक़ी जिस्म ताईं फैलियल हूंदो आहे। हितां शुरू थींदो आहे ऐं सॼे जिस्म ताईं फैलियल हूंदो आहे। ऐं मर्कज़ी सिरिश्ते खां सॼे जिस्म लाइ राब्ते जो कमु थो करे, यानी ॻंढे थो असांजे सॼे जिस्म खे हिन मर्कज़ी सिरिश्ते सां। इहो आहे असांजो पेरीफेरल नर्वस सिस्टम। असां PNS यानी पेरीफेरल नर्वस सिस्टम जे तंतुनि जा कम ऐं क़िस्म ॾिसंदासीं। असांजो मर्कज़ी तंती सिरिश्तो यानी CNS सेंट्रल नर्वस सिस्टम ब्रेन यानी मग़ज़ ऐं स्पाइनल कार्ड यानी मग़ज़ी ॾोरीअ ते मुश्तमिल आहे। उहो कमु ईअं कंदा आहिनि जो उन्हनि खे पहिरीं का मालूमात हवासनि मां मिलंदी आहे, उन मालूमात जे आधार ते उहे हुकुम जारी कंदा आहिनि, जंहिंसां असांजो मुश्कूं यानी पठा कमु कंदा आहिनि। सो अहिड़ी तरह जेको उहे मालूमात ऐं उहो कम जो हुकुम असांजो PNS जेको आहे उहो पहुचाईंदो आहे या कंदो आहे। सो असां PNS यानी पेरीफेरल नर्वस सिस्टम जा ॿ कम इहे चई सघूं था त उहो हवासनि मां मिलियल माहौल जी मालूमात खे मर्कज़ ताईं पहुचाईंदो आहे ऐं मर्कज़ मां मिलियल हुकुम पठनि ऐं मुश्किल ताईं पहुचाइण जो कमु कंदो आहे। सो इहे ॿ उनजा आहिनि। अहिड़े इन दारोमदार ते उहे तंतू जेके हवासनि मां मिलियल माहौल जी मालूमात मर्कज़ ताईं पहुचाईंदियूं आहिनि उनखे असां हवासी तंतु चवंदा आहियूं। उहे तंतु जेके मर्कज़ मां मिलियल हुकुम पठनि ऐं मुश्किल ताईं पहुचाईंदा आहिनि उनखे असां तहरुक पैदा कंदड़ तंतु चवंदा आहियूं। अंग्रेजी में जो नाला आहिनि हवासी तंतुनि खे सेंसरी नर्व चइबो आहे ऐं तहरुक पैदा कंदड़ तंतुनि खे मोटर नर्व चइबो आहे। हवासी तंतुनि जे सिग्नल्स जो डायरेक्शन जिस्म खां
मरकज़ी सिरिश्ते तरफ़ हूंदो आहे, जिस्म खां मरकज़ी सिरिश्ते जी तरफ़ हूंदो आहे। हिन तीर जे ॾिसो त कहिड़ी तरफ़ आहे निशान, डायरेक्शन। पर जेके मोटर नर्व्स हूंदियूं आहिनि उन्हनि जो सिग्नल जो तरफ़ मरकज़ खां जिस्म जी तरफ़ हूंदो आहे, मरकज़ खां जिस्म जी तरफ़ जो तीर ॿिए पासे आहे। हाणे असां हवासी तंतुनि जो थोरो कमु ॾिसंदासीं, यानी सेंसरी नर्व्स जे बारे में ॾिसंदासीं। असांखे 5 हवासी उज़व आहिनि, जंहिंमें ज़बान आहे चखण लाइ, चमड़ी आहे छुहण लाइ, अखियूं ॾिसण लाइ, नक सुंघण लाइ ऐं कन ॿुधण लाइ। इन्हनि सभिनी में ख़ाबिरूं हूंदा आहिनि ऐं सेंसिस जी मालूमात जेका हवासनि जी मालूमात हूंदी आहे उहा असांखे सराउंडिंग्स जी इंफॉर्मेशन ॾींदी आहे। सेंसिस आर फॉर इंफॉर्मेशन अबाउट सराउंडिंग्स। हिननि सभिनी जे अंदरि, यानी ही जेके असांजा उज़व आहिनि, सेंस ऑर्गन्स आहिनि, उन्हनि जे अंदरि ख़ाबिरूं हूंदा आहिनि, असांखे ख़बर आहे, यानी रिसेप्टर्स हूंदा आहिनि। So sense organs have receptors. मुख़्तलिफ़ क़िस्म जा रिसेप्टर्स हूंदा आहिनि, असां 6 दर्जे में पढ़ी चुका आहियूं। उहे रिसेप्टर्स जेके आहिनि उहे ॻंढियल हूंदा आहिनि मरकज़ी तंती सिरिश्ते सां। तंतु निकिरंदियूं आहिनि मरकज़ी सिरिश्ते मां, जेका करंगे वारी तंत में यानी मग़ज़ जी दोरीअ में वेंदियूं आहिनि, ऐं उतां जेको आहे उहे सॼी जिस्म में पखिड़ियल हूंदियूं आहिनि, ऐं उन जे एंड्स ते यानी उन जे किनारनि ते या त ख़ाबिरूं हूंदा आहिनि या फ्री नर्व एंडिंग्स हूंदियूं आहिनि, जेके बि ख़ाबिरूं जो कमु कंदियूं आहिनि। तो असां चई सघूं था त सेंसरी नर्व एंड्स आर रिसेप्टर्स। तो जेके सेंसरी नर्व्स आहिनि, यानी जेको हवासी तंतु आहिनि, उन्हनि जी आख़िरी किनारो जेको आहे उहे रिसेप्टर्स आहिनि। असां पोएं सबक़ में ॾिसिया आहियूं त इंसान जा कुझु अमल इंसान जी सोच सां थींदा आहिनि। उन्हनि खे असां वॉलंटरी एक्शन्स चवंदा आहियूं, उहे मर्ज़ी सां थींदड़ या इख़्तियारी अमल हूंदा आहिनि। पर कुझु अमल इंसान जी सोच खां सवाइ पाण ई पाण पिया थींदा आहिनि, उन्हनि खे असां इनवॉलंटरी एक्शन्स चवंदा आहियूं। ऐं कुझु अमल इज़्तिरारी हूंदा आहिनि, जिन खे असां रिफ्लेक्सिस चवंदा आहियूं। उहे सभु पाण मरादो थींदड़ या गैर इख़्तियारी अमल हूंदा आहिनि। इंसानी जिस्म जे पेरीफेरल नर्वस सिस्टम में, यानी चकरदार तंत्री सिरिश्ते में, वॉलंटरी एक्शन्स खे ज़ाब्ते में रखण वारियूं ऐं कंट्रोल करण वारियूं अलॻि हूंदियूं आहिनि नर्व्स यानी तंतु, पर इनवॉलंटरी ऐं रिफ्लेक्सिस खे कंट्रोल करण वारियूं अलॻि तंतु हूंदियूं आहिनि। सो उहे नर्व्स जेके वॉलंटरी सिस्टम खे कंट्रोल कंदियूं आहिनि, उन्हनि खे असां सोमेटिक नर्व्स चवंदा आहियूं, ऐं सिस्टम खे असां सोमेटिक नर्वस सिस्टम या रज़ाकार तंती सिरिश्तो चवंदा आहियूं। पर उहे नर्व्स या उहे तंतु जेके इनवॉलंटरी ऐं रिफ्लेक्सिस खे कंट्रोल कंदियूं आहिनि, उन्हनि खे असां ऑटोनोमिक नर्व्स चवंदा आहियूं, ऐं उन सिस्टम खे उन सिरिश्ते खे ऑटोनोमिक नर्वस सिस्टम चवंदा आहियूं। असांखे असाबी हालतूं ख़बर आहे त 2 क़िस्म जूं असाबी हालतूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ी आराम ऐं हाज़मे जी हालत, जंहिंखे असां रेस्ट एंड डाइजेस्ट चवंदा आहियूं, ऐं ॿी आहे असांजी भॼण या विढ़ण जी हालत, यानी जंहिंखे असां फाइट और फ्लाइट या फाइट एंड फ्लाइट सिचुएशन चवंदा आहियूं। तो इन्हनि ॿिन्ही में असांजो रिस्पॉन्स मुख़्तलिफ़ हूंदो आहे, असांजो रद्द अमल मुख़्तलिफ़ हूंदो आहे। ज़ाहिरा मुख़्तलिफ़ रद्द अमल हूंदो आहे, त उनजे करे ज़ाहिरात असांजूं तंतूं बि मुख़्तलिफ़ हूंदियूं जेके उनखे कंट्रोल कंदियूं। असांजो गैर रज़ाकार तंती सिरिश्तो यानी ऑटोनोमिक नर्वस सिस्टम असांजे आराम ऐं हाज़मे वारे रिस्पॉन्सिस खे यानी एक्शन्स खे यानी अमलनि खे या रद्द अमलनि खे कंट्रोल करण लाइ अलॻि तंतुनि ते मुश्तमिल हूंदो आहे, ऐं डप झगड़ो ऐं कावड़ यानी फाइट एंड फ्लाइट वारे रिस्पॉन्स खे कंट्रोल करण लाइ अलॻि क़िस्म जे नर्व्स ते मुश्तमिल हूंदो आहे। उहे नर्व्स जेके यानी उहे तंतु जेके रेस्ट ऐं डाइजेस्ट वारी सिचुएशन खे कंट्रोल कंदियूं आहिनि, उन्हनि खे असां पैरासिम्पैथेटिक चवंदा आहियूं। पर उहे तंतु जेके फाइट और फ्लाइट वारी सिचुएशन खे कंट्रोल कंदियूं आहिनि, उन्हनि खे असां सिम्पैथेटिक डिवीजन या सिम्पैथेटिक नर्व वारी डिवीजन चवंदा आहियूं। तो जेकर असां ॾिसूं त तस्वीर ते त पैरासिम्पैथेटिक में यानी आराम ऐं डाइजेस्ट वारी सूरत में मुख़्तलिफ़ जायुनि तां कंट्रोल थिए थो स्पाइनल कार्ड मां, ऐं जेको असांजी सिम्पैथेटिक यानी डप ऐं झगड़े वारी फाइट एंड फ्लाइट वारी सिचुएशन आहे, उन में मुख़्तलिफ़ तरीक़े सां कंट्रोल थिए थो। तव्हां ॾिसो त हिते कंट्रोल जेको आहे घटि नुक़्तनि ते आहे, 4 नुक़्ता आहिनि, पर हिते कंट्रोल घणनि ई नुक़्तनि ते आहे।
असांखे ख़बर आहे त असां आम तौर ते मुतवाज़न असाबी हालत में हूंदा आहियूं, यानी होमोस्टेसिस में हूंदा आहियूं, ऐं होमोस्टेसिस में तवाज़ुन बरक़रार हूंदो आहे। ऐं उन जे करे असांजा ॿई सिरिश्ता जेके आहिनि पैरासिम्पैथेटिक ऐं सिम्पैथेटिक उहे अमल में हूंदा आहिनि। जॾहिं असां आराम जी सूरत में हूंदा आहियूं त असांजो पैरासिम्पैथेटिक अमल जेको आहे उहो तमामु वधीक वधियल हूंदा आहिनि ऐं सिम्पैथेटिक अमल कोन थींदा आहिनि। पर जॾहिं असां फाइट ऐं फ्लाइट सिचुएशन में हूंदा आहियूं त असांजा सिम्पैथेटिक अमल तमामु वधी हूंदा आहिनि ऐं पैरासिम्पैथेटिक अमल तक़रीबन न थियण जे बराबरि हूंदा आहिनि। हाणे असां जेकॾहिं ॾिसूं त असांजो पेरिफेरल नर्वस सिस्टम मुश्तमिल आहे मोटर न्यूरॉन्स ते ऐं सेंसरी न्यूरॉन्स ते। मोटर न्यूरॉन्स सेंट्रल नर्वस सिस्टम टू मसल्स एंड ग्लैंड्स हूंदा आहिनि, ऐं सेंसरी न्यूरॉन्स फ्रॉम सेंसरी ऑर्गन्स टू सेंट्रल नर्वस सिस्टम। जेके मोटर न्यूरॉन्स आहिनि या मोटर नर्वस सिस्टम आहे उहो मुश्तमिल आहे सोमैटिक नर्वस सिस्टम ते ऐं ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम ते। सोमैटिक नर्वस सिस्टम वॉलंटरी मूवमेंट्स खे कंट्रोल कंदो आहे, पर ऑटोनॉमिक जेको आहे सिस्टम उहो असांजे इनवॉलंटरी रिस्पॉन्सिस खे कंट्रोल कंदो आहे। इनवॉलंटरी रिस्पॉन्सिस यानी ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम ॿिनि क़िस्मनि जे नर्व्स ते मुश्तमिल हूंदो आहे। हिकिड़ो सिम्पैथेटिक डिवीजन जेको फाइट ऐं फ्लाइट वारी सिचुएशन आहे, ऐं ॿियो पैरासिम्पैथेटिक डिवीजन जेको रेस्ट ऐं डाइजेस्ट वारी सिचुएशन आहे। मां हाणे तव्हांखे इहो साॻियो ई सिंधीअ में थो ॿुधायां। चकरदार तंती सिरिश्ते जी दर्जाबंदी। चकरदार तंती सिरिश्तो ॿिनि क़िस्म जे तंतुनि ते ॿधल आहे। हिकिड़ियूं हवासी तंतु आहिनि ऐं ॿियूं तहरुक पैदा कंदड़ तंतु आहिनि। हवासी तंतु उहे तंतु आहिनि जेके हवास वारनि उज़वनि खां मर्कज़ जी तरफ़ इशारा मोकिलींदियूं आहिनि, ऐं तहरुक पैदा कंदड़ तंतु उहे तंतु आहिनि जेके मर्कज़ खां मुश्कुनि ऐं पठनि जी तरफ़ इशारा ऐं हुकुम मोकिलींदा आहिनि। तहरुक पैदा कंदड़ तंतु वरी ॿिनि क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ियूं गैर रज़ाकार सिरिश्ते वारियूं ऐं ॿियूं रज़ाकार सिरिश्ते वारियूं। गैर रज़ाकार सिरिश्ते में उहे तंतु हूंदियूं आहिनि जेके पाण मुरादो थींदड़ गैर इख़्तियारी या इज़तिरारी अमलनि खे ज़ाब्ते में रखंदियूं आहिनि, पर रज़ाकार सिरिश्ते में उहे तंतु हूंदियूं आहिनि जेके मर्ज़ीअ सां थींदड़ ऐं इख़्तियारी अमलनि खे पंहिंजे ज़ाब्ते में रखंदियूं आहिनि। गैर रज़ाकार सिरिश्तो वरी ॿिनि क़िस्मनि जे तंतुनि ते ॿधल हूंदो आहे। हिकिड़ियूं पैरासिम्पैथेटिक एक्टिविटीज़ खे या रद अमलनि खे कंट्रोल कंदियूं आहिनि, जंहिंमें आराम ऐं हाज़मे जी हालत आहे, ऐं ॿियूं सिम्पैथेटिक डिवीजन में हूंदियूं आहिनि जेको डप ऐं डोड़ वारी हालत जे अमलनि खे कंट्रोल कंदियूं आहिनि। ॿारो अञे ते असां पंहिंजे अॼोके सबक जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।